अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तो, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे मोहब्बतुनि जा नावलेट सरव हथ रेखाउनि खां ख़ाली। लेखक महमूद मुग़ल। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। छापो पहिरियों जनवरी 2015 ईस्वी। नावलेट हथ रेखाउनि खां ख़ाली, किस्त 3। उन ॾींहं ते तो वटि अचण लाइ तयारु थियुमि पे त ख़बर पई अदा चई वियो हो हादीअ खे चइजो काॾे वञे न, घर ज़रूरु हुजे। अमां नियापो पहुचाए मुतमइन थी वई ऐं अलाए केतिरी देरि सोचे मां तोॾे हलियो आयुमि। सोचियुमि अदा जा जेके महिमान ईंदा से मंझंदि जो मानीअ ते ईंदा। 10:15 तोसां मिलां 12 बजे ताईं घर पहुची वेंदुमि। उनखे महसूस बि कोन थींदो ऐं महिमाननि जो आदर भाव बि करे वठंदुमि। तोॾे आयुमि त ठीकु 10:15 तो गैलरीअ में मुंहुं कढियो। मूं हेठि दर्जीअ जे दुकान ते बीठे तोॾे नज़र कई। तूं उन महिल अलाए छा हुईं, उन जोड़े में उन सां गॾु मैचिंग मेकअप में तूं छा न हुईं। अलाए केतिरो अरसो गुज़रियो तूं उते ई बीठी रहीं। मूं कंधु झुकाए छॾियो ऐं चइनी पासनि ते दुकाननि में ॼणो अखियूं ई अखियूं हुजनि। तूं उते ई बीठल हुईं त मां उतां निकिरी आयुमि। निड़ी अलाए छो भरिजी आई हुई। अखियुनि में ॼणो तूं अटकी पई हुईं। मां केॾो न मजबूर हुअमि, पर उहा राह बि त मूं पाण ॻोल्ही हुई। घर मोटियुमि त अदा बाहि थियो पियो। खेसि संदसि बेइज़तीअ जो अहसासु हो। चई वियो हुअमि तव्हांखे नवाब साहब त घर हुजिजो। विया काॾे हो? कम सां वियो हुअमि। कहिड़ा कम रुली मुआ अथव? हुओ को, बसि हुओ को। हू गजियो ख़बर हुई मूंखे तुंहिंजे नफ़ालनि जी, तॾहिं त मां पाण हली आयुमि। मुंहिंजे महिमाननि खे रिसीव कंदे तोखे हूअं ई ॿरो चढ़ंदो आहे। मां कंधु झुकाए बीठो रहियुमि। हू हलियो वियो त अमां आई। मां ईअं ई बीठो रहियुमि। केॾांहुं वियो हुअं? सुबुह नियापो त ॾिनो हो मां। हुन मुंहिंजे मुंहं में निहारियो। वियो हूंदो रोल ते। अधी रंधिणे मां ॻाल्हायो। मां चुप रहियुमि। हाजी छो थो कंडा खड़ा करीं पंहिंजी राह में? अञा हुननि जे कुल्हनि ते आहीं, कहिड़ो कमु आई थो? हू तोखे पढ़ाइनि गढ़ाइनि था, हुननि जो हक़ु आहे तो ते। मूं हुन खां इनकार त कोन कयो आहे। मां त हमेशह मानी खाराइण महिल हाज़िर हूंदो आहियां। अॼु न हुअमि, सो बि महिमान अञा आया त कोन्हनि। ईंदा त मां मौजूदु आहियां। हाणे तुंहिंजी मौजूदगी कहिड़े कम जी? हाणे अदा पाण आयो आहे। तूं वञी पंहिंजी अधु रोल पूरो करे आ। अधीअ हिकु ॿियो थी रहियूं। मां ॼण भड़की उथुमि। मां तुंहिंजो त नथो खावां, तूं छो थी एतिरो ॻाल्हाईं? शर्म कर, मूं ते दोॾा न पोटार। कमु न करिणो अथई त अदा खे सिधो सऊं छो नथो चईं? मूंखे ख़बर कोन हुई अदा को चुप चुपात में मुंहिंजे पोयां अची बीठो हो ऐं अधीअ ॼाणी वाणी उहो सभु ॻाल्हायो। हू मूं ॾे निहारींदो रहियो, सम्झ में चमाट हणी कढंदो, पर बसि करे हलियो वियो। अधी रंधिणे जे दरीअ मां मूं ॾे निहारे टोक तौरु मुरकियो। अमां थधो साह खयों। ॾाढीअ सां अची थियो आहीं, अलाए कॾहिं सुधरंदे। मां चुप करे हलियो वियुमि। मंझंदि जो मानी खाराए वांदो थी मूं घर खां ॿाहिरि जो रुख रखियो ऐं ततल ॾींहं में हिकु बाग़ जे कुंड में वेही मूं ख़ूब रुनो। हीउ सभु छा आहे जेको मां भोॻियां पियो, ऐं छा उन सभिनी शयुनि जे मां लाइक़ु आहियां? ऐं छा अॼु एॾो को ॾोह थियो हो जो हूअं ई चवां हा? ऐं ईअं ई रोंदे मूंखे यादि आयो अॼु तुंहिंजे 18 साल जो आख़िरी ॾींहुं आहे। उनखे मां ईअं छो मल्हायां? मूं ॻोढ़ा उगी छॾिया। खीसे में ॾिठुमि 12 रुपया पियल हुआ। चपनि ते मुर्क तरी आयमि। कमु थी वियो। उहो बाक़ी वक़्तु मूं खुलियल आसमान हेठि तोसां अलाए इलाही कचहरी कई। शाम जो हिकु फ्रूट केक वठी उन जा टुकड़ा करे मूं बाग़ में आयल तक़रीबन हर ॿार खे केक खारायो। उन राति मां घर इलाही देरि सां आयुमि। 10 थी विया हुआ। घर ॿाहिरि आयुमि त दर खुलियल हो। सोचियुमि रब ख़ैरु करे, वरी अलाए अधे को नऊं ॿारणो ॿारींदी अलाए छा। घर अंदरि पहुची मां दालान में ई लेटी पियो। अंदरि चओ ॿोल मतल हो। अलाए कहिड़ा महिमान आयल हुआ। हक़ ते दर खुलियल मिलियो। मां उते ई चुपचाप पइजी रहियुसि। अंदरां अधीअ जे खिलण ऐं अदा जे टहकनि जा आवाज़ पिया आया। अलाए केतिरो वक़्तु गुज़रियो ऐं उन महिल मूं ॿुधो हादी अञा कोन आयो आहे।
उहो मासीअ जो आवाज़ु हो। मां छिरिकजी पियुमि, हीअ हिते कीअं? ऐं मतां तूं बि आई हुजी, पर सुबुह त मूं तोखे ॾिठो हो, तूं कीअं हूंदीअ हिते? ऐं उते ई मूं तुंहिंजो आवाज़ु ॿुधो, ईंदो सॼण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। तो सिटूं पे झुंगारियूं ऐं उन महिल अदीअ चयो, ढोलण साईं अचे न अचे तूं पतो त उछल, तुंहिंजी वारी आहे, ईंदो छो न, पर चाल छाजी आहे, तो खिलियो पए, जेसीं ताईं अचे तेसीं ताईं त रंग उछल। अदीअ बि टहक ॾिनूं ऐं ॿाहिरि अलाए छो मां वरी वंडिजण लॻुमि। पाण खे संभाल आदि, छा थो थिए? उहो अंदरि अदीअ सां छो थी खिले, छो न खिले, पर मां जो उदास आहे त उनजी हुनखे कहिड़ी ख़बर आहे? तूं हुनजे ख़ुशियुनि खां सड़ी थो छा? न त हूअं उहो वेसारो न त उन्हनि चपनि ई तोखे मुरकणु सेखारियो आहे। ऐं मां कीअं ॼण अंदरि धुकींदो आहियां। इजो आयो अथव। अदा मासीअ जो ध्यानु मूं ॾांहुं कयो। मां संदसि पेरनि ॾे झुकियुसि, किथे आहीं तूं? यको गुम। उहो न पुछियोसि, चवंदो कम सां वियोसि, ऐं जे पुछंदुसि न त कमु कहिड़ो हो त हिकदमि चवंदो हुओ को। अदा जे जुमिलनि सां चइनी तरफ़नि टहकनि जूं सदाऊं बुलंद थी वयूं ऐं उन्हनि लम्हनि में ई मूं निहारियो त मूं ॾे ॾिठो पए। उन नज़रुनि में अलाए छा हो, अलाए रहम, अलाए मुहबत। त मां चुपचाप उतां उथी कमरे ॾे हलियो वियो। उन राति मां सभु कचहरीअ में लॻा पिया हुआ। मूं मानी गरम करे ॿाहिरि मेज़ ते रखी, अञा पाणीअ जी बोतल फ्रिज मां खयमि पिए त घड़ियाल 12 जो धकु आहियां। मुंहिंजूं नज़रूं तोखे घुरण लॻियूं। तूं अंदरि अदा सां गॾु वेठी हुईं, तुंहिंजे ॼम जो ॾींहुं शुरू थी चुको हो ऐं मूंखे मुबारक ॾियणी हुई न, पर तूं त अंदरि हुईं। मां माठ करे गिरह खणणु लॻुसि, निड़ी ॼण घुटियल हुई। उन वक़्तु अंदरां तुंहिंजो आवाज़ु आयो, अचु शैला, पाणी पी अचूं। तो शायदि अदीअ खे साण खणण ते घुरियो। कुझु लम्हा रखी तूं ऐं अदी फ्रिज ॾे हलिया आहियो। वेझो ई मां डाइनिंग टेबल ते वेठो हुअमि। मानी पई खाधी वञे, लेट डिनर। तो टोक तौर मुरकियो। मूं कुझु न कुझु कंद हाकार में लोॾे छॾियुमि। तव्हां कॾहिं वक़्त ते को खाधो बि आहे? तो ॿियो जुमिलो उछलियो, लॻुमि सख़्तु नाराज़ आहीं। न चईंसि, अॼु अदा अॻई खेसि इलाही दड़का ॾेई चुको आहे। अदीअ खे अलाए छो मूं ते क्यास पे आयो, शायदि तो साम्हूं महिरबानी थी हुई। मंझंदि जो मानी खाइण महिल न हूंदो त अदा कीअं न कावड़िबो। तो गौर सां मूं ॾे निहारियो, ॼण चवंदी हुजी, अञा न सुधरियो आहीं। मूं मानीअ मां हथु कढी छॾियो ऐं उन महिल ई दालान में लेटियल मासी रही मां अलाए कीअं बड़बड़ कई। अबो मानीअ ते हो अमड़, बसि सुबुह जो कंहिं कम सां निकिरी वियो हो 8 धारे, पोइ 12:30 मोटी आयो। उहा हिकु नौकरियाणी हुई जेका केॾी महिल को जुमिलो मुंहिंजे लाइ चई वेंदी हुई। मां आयुमि त लेटियल हुई ऐं मूं खेसि न उथारे पाण मानी गरम कई हुई। शायदि उन ते राज़ी हुई। तो हैरानीअ सां मूं ॾे निहारियो हो। मां माठ करे उथी अंदरि हलियो आहियां। अंदरि कमरे में ऊंदहि हुई। मूं बेड ते लेटी अखियूं ॿूटे छॾियूं। अखियुनि जूं कुंडूं गरम पाणीअ में भिजण लॻियूं ऐं उन महिल तो मूंखे बांह खां झले लोॾियो। पाणी हादी? ऊंदहि में तूं पाणीअ जो गिलास खयों बीठी हुई। मूं ख़ामोशीअ सां तो ॾे निहारियो। तूं मूंसां जॾहिं बि राति गॾु हुजी, किथे बि हुजी, मां तो लाइ पाणी ज़रूरु खणी ईंदी आहे। हिते विसरी वई छा? मूं गिलास झले तो ॾे निहारियो। सभु सुता पिया आहिनि, तूं वञ हली। मूं सुरबाट कयो, न वेंदमि मां। तो मुंहिंजी बांह झली, मूं कंधु फेरे छॾियो। केरु ॾिसी न वठे। मुंहिंजी निड़ी घुटियल हुई, भले ॾिसे। तुंहिंजे लहजे में ज़िद हो। मुंहिंजो कदु अञा बि फिरियल हो। तो हथु वधाए मुंहिंजो गलु छुयो, उहो आलो हो। हादी मुंहिंजी जान। तो मुंहिंजो मुंहुं जकड़े वरितो, रोई पियो। न त, मूं ॻीत ॾिनी, ॿार आहीं सफ़ा, ईअं कबो आहे? मर्द आहीं, रोई थो। तो मूंखे कुल्हनि खां झले वरितो। मुंहिंजे कंहिं जुमिले ॾुख ॾिनई छा? न, मूं नकार में कंधु लोॾियो।
तूं मुंहिंजे पलंग ते मुंहिंजे भरिसां वेही रहीं। मुंहिंजे दिलि चयो तूं उहो पहिरियों माण्हू हुजी जेको मूंखे राति जो मुबारक ॾिए, पर तोखां पहिरीं अदा उहो कयो त मां चिड़ी पियुमि। मां कीअं मुबारक ॾियां अदा जे मौजूदगीअ में? ऐं मूंखे उहा बि ख़बर न हुई त तो को ख़ामखा ॻाल्हि खाधा आहिनि। उहा त रोज़ जी खुराक आहे। तो मूं ॾे गौर सां ॾिठो। मां ख़बर अथई छो आई आहियां? हिकु तूं सुबुह जो जल्दी बसि ॿल मां बि हलियो आहे न त सिक पूरी न थी, वरी मां तोसां जनम ॾींहुं गॾु गुज़ारणु थी चाहियां। मां हाणे मुबारक ॾियां ॾे। मूं तोखे ॿाहुनि में जकड़े वरितो, तुंहिंजी पेशानीअ खे चुमियुमि, तो मुंहिंजे ॿाहुनि ते आहिलजी पईं। तो मानी बि पूरी न खाधी न? न, मूं तुंहिंजनि अखियुनि में निहारियो, तो खाइण ई न ॾिनी। मां आईंदे ईअं न कंदमि। हिते अचण साण तुंहिंजनि घर वारा तुंहिंजे अफ़ालनि जूं लिस्टूं खयो, न त मां बि चिड़ी पियुमि। तूं नाराज़ न थींदी कर। ॿियो आहे केरु जेको मुंहिंजो ख़्यालु रखे? मां हिते हर पियो उहो सोचींदो आहियां त कॾहिं तोखे बि कंहिं ॿिए जी ॻाल्हि ते एतबार न अची वञे ऐं मां तोखां परे न थी वञा। तो मुंहिंजी ॿांह खे टेक ॾेई मुंहिंजे ठूठ ते पंहिंजा वार पखेड़े छॾिया। मूं हिकु हथ सां तुंहिंजनि वारनि खे मुठ में भरे वरितो। मूंखे तूं खपीं थो। तो मुर्कियो। मूं तुंहिंजे वारनि खे थोरो मथे करे मूं उन्हनि में लिकाए छॾियो ऐं मूंखे ही सभु आसाइशूं जेके सिर्फ़ु तो वटि मूं लाइ आहिनि, ऐं मां सॼी सारी त तुंहिंजी आहियां। मूंखे ख़बर न आहे छा, बसि ही घर वारा अलाए छो मूंखे नथा लेखीनि, न त मां त हाणे तो मुंहिंजो जुमिलो कटे छॾियो। ॼाणा थी, मां सभु ॼाणा थी। ऐं पोइ तो ऐं मूं सॼी राति हिक ॿिए खे ईअं हिक ॿिए जे ॿाहुनि में वेही तकियो हो न। अलाए छो उन राति त कंहिंजो को बि डपु न हो। अलाए छो पोइ अलाए केतिरियूं रातियूं आयूं मुंहिंजी ज़िंदगीअ में तुंहिंजे साथ सां भरपूर तुंहिंजी ख़ुशबू हूंदी हुई ऐं मुंहिंजो वजूद ॼण नक जूं ॿ नासूं ख़ुशबू वासण लाइ आतो। मूं छा न कयो तो लाइ? वस पुॼे हा त शायदि साह बि तो ते वारे कयां हा। पोइ ख़बर पियमि मां सभिनी जे साम्हूं पधिरो थी पियो हुअमि। मासीअ खे मूं बाबति ख़बर पई हुई। मूं तव्हांजे घर अचणु छॾे ॾिनो, हाणे त फ़ोन बि घटि कंदो हुउसि। हिकु ॾींहुं ख़बर पई मासीअ फ़ोन करे मूंखे घुरायो हो। अमां चयमि ज़रूरु वञा। तव्हां वटि आयुमि त हुन तोखे शायदि केॾांहुं मोकिले छॾियो। वेह। मासीअ गौर सां मूं ॾे निहारियो। मूं कुझु ॿुधो आहे सो सही आहे। हिन जूं नज़रूं न ॼण एक्सरेज़ हुआ। छाजे बारे में? तव्हांजे बारे में। हिन टोक न कई, संजीदा हुई। जी। मूं गीत ॾेई कंधु हेठि करे छॾियो। ॾिसां दी, मां ज़ालिम मां न आहियां। औलाद मूंखे जिंद जान खां वधीक प्यारो आहे। मूंखे आहे बि केरु अज़ीज़। फौज़ी माशाअल्लाह हाणे जवान आहे, उन खां पोइ नाज़ी आहे। तंहिं लाइ कहिड़ी तकड़, उहा अञा ॿार आहे। तूं ॿुधी पियो न मुंहिंजी ॻाल्हि? जी जी जी। मां हिकदमि गड़बड़ाइजी वियुमि। ध्यान सां ॿुध। उहा मुर्की, पाण खे कंहिं लाइक़ु कर। हिन दुनिया में कंहिं बि गुण अवगुण खे इंसानु न ॾिसंदो आहे सवाइ पैसे जे। पाण वटि पंहिंजो कुझु ज़ाती पैसो कर, कुझु मिल्कियत हथु कर, कुझु थी पोइ मूंखे को एतिराज़ु कोन्हे। कुझु थी त फ़ौज़ीअ जो हथ बि ॾियां। हिन वधीक अलाए छा छा पिए चयो, मूंखे त ॼणो कुझु ॿुधण में ई न पिए आयो। हीअ त को बहार जी मौसम जी विच हो। ख़ुशबुनि जो साथ हो ऐं लम्हनि जूं सुरकूं हुयूं। ॾिस आख़िर आहियां न ख़ूबसूरत। न हुजा त को तुंहिंजी माउ क़बूल करे हा छा? हूअं तूं ई ॿुधाए, आहियां त कंगलो, जे उहा ख़ूबसूरती बि न हुजेमि त शायदि को अखि खणी ॾिसे। मूं मुर्कियो। तोखे उन महिल इलाही चिड़ायमि पे। केरु अखि खणे बि छो? ॿियो न त। तो मुर्कियो। हिन महिल शर्माए ई पे। हे फौज़ी, केॾो न ख़ूबसूरत लॻंदो। तूं मां गॾु जहाज़ जा ॾाका हलंदासीं, एयर होस्टिस पाण खे ख़ुदा हाफ़िज़ चवंदी ऐं मां हुनखे छॾे तोखे थकींदुमि पियो। सिकड़नि जियां। तो जुमिलो कटे शरारत सां मुर्कियो। ॻाल्हि जो कारो मुंहुं न कर। हा त पोइ हिकिड़ो ॿार तोखे चोलीअ खां झलींदो, हिकिड़ो आङुर झलींदो ऐं हिकिड़ो कच्छ में वेही
ॻिचीअ में पियल हार सां खेॾंदो ऐं मां तोखां तकिड़ो ॾाका हेठि लही वेंदुमि ऐं तूं मां धक हणी कढंदीमांइ कमीना। तो सॼी ॻाढ़ी थी वई हुई। बसि एतिरे में अञा त जेके 3 अदद तूं घर छॾे ईंदीअ उन्हनि जो त को ज़िक्र ई कोन थियो आहे। तूं हिकदमि मुंहिंजे वात ते हथु रखियो, मूं तुंहिंजो हथु चुमे छॾियो। तूं कमीने हुजण सां गॾु वाहियात बि आहीं। तूं सफ़ा अजीब थी वई हुईं। शायदि मुस्तक़बिल जा सपना अखियुनि में लही आया हुयई। साइण, अॼु खां मां मुंहिंजे हुकुम ते हलंदव, जीअं मां चवंदुमि तीअं कंदव, को बि इनकार न थींदो, का बि न ॿुधा। हाज़िर, तव्हां हाकार में कंदुलो ॾियो। मां अलाए छो ॻाल्हाईंदे चुप थी वियो हुअमि। तो मूं ॾे निहारियो पए, ईद ते ईंदे ख़बर बि अथई न कंदुमि, पोइ बि पुछी थी। चङो, फ़ोन ते ॻाल्हाए वठिजांइ, कोशिशि कंदुमि। ॿुध, तूं चूड़ियूं पाईंदी आहीं ईद ते? न, छो न? अलाए कॾहिं सोच न कई अथमि इन बारे में। तो मूं ॾे गौर सां निहारियो थिए। अलाए छा थिए निहारी मूं में। मूं ॿटूं खोलियो, हुन मां 50 रुपया कढी तो ॾे वधाया। छा आहे? तो सवालिया निगाहनि सां ॾिठो। सरकार, हिन ईद राति ते तूं मेहंदी बि हणंदीअ, चूड़ियूं बि पाईंदीअ, उहा तुंहिंजे मुंहिंजे साथ जी पहिरीं ईद राति आहे न। जेसीं ताईं मां साण हूंदुमि तूं हर ईद राति ईअं कजांइ। चङो, तूं पैसा वरिता। तुंहिंजे कमरे में कुंड वारो पलंग आहे न, उन ते वेही चूड़ियूं वग़ैरह पाइजांइ ऐं चंड राति जो 8 खां 9 बजे ताईं डाइनिंग टेबल ते ज़रूरु वेहिजांइ। मां उते तोखे महसूसु कंदुमि, तसवर में ई तोखे चूड़ियुनि में भरियल ॾिसंदुमि, तोखे ईअं ई प्यारु करे छॾींदुमि ऐं मां हवाउनि मां पंहिंजो हिसो ज़रूरु वठंदुमि। तो मुर्कियो हो ऐं मूं तुंहिंजे हथनि खे हल्को छुयो हो। हीअ हथ मेहंदीअ में केॾो न ख़ूबसूरत लॻंदो। तो मुंहिंजे हथ खे जकड़े छॾियो। केॾो बि लॻे हूंदो त तुंहिंजो न, तुंहिंजनि हथनि में जो हूंदो। पोइ केतिरियूं न ईदूं गॾु गुज़रियूं, तुंहिंजूं मुंहिंजूं केतिरियूं न रफ़ाक़तूं हलियूं। मां वक़्त सां विढ़ंदो रहियुमि, तोसां साथ ॾींदो, तुंहिंजनि चाहतुनि खे साण खणंदो। मां पोइ हर फ़ासिलो लताड़े आयुमि। अॻुवारे ज़िंदगीअ जो पाछो बि मूं में कोन रहियो। पोइ आहिस्ते आहिस्ते वक़्तु आयो त मां बि हिन घर जो घटि हैसियत वारो ई सही पर फ़र्द थी वियुमि। सभई मुंहिंजे सुधरण ते हैरान हुआ। पोइ अदा बि पंहिंजो बिज़नेस मूंखे सेखारणु शुरू कयो। हाणे मां बि अची जवान थियो हुअमि, हिकु मुकमिल मर्द। अदा जी नफ़रत ख़तमु कान थी हुई, कुझु झकी थी हुई। शायदि हाणे हुनखे बि कंहिं पंहिंजे जी ज़रूरत हुई। मूं ॾाढो चाहियो हो, पर पोइ बि पंहिंजी कावड़ ऐं ख़ामोशी ख़तमु करे न सघियो हुअमि। बसि उहे तन्हायूं ई त हुयूं जन साथ न पिए छॾियो। तूं असांजे घर आयल हुईं, हिते अचण साण ई तोखे बुख़ार थी पियो। मां घर न हुअमि, पोयां अमा वारनि तोखे कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो हो। मां आयुमि त ख़बर पई सिधो तो वटि आयुमि। तूं सीने ताईं चादर विझी लेटी पई हुईं। कीअं आहे तबियत? मूं रसमनि पुछियो, परियां अदी जो वेठी हुई। ठीकु आहे, तो हल्को मुर्कियो, मूं तुंहिंजी कराई छुई। हीउ बुख़ारु लहणु घुरिजे। मुंहिंजो लहजो न हो, अलाए छा हो। मूंखे पाण ख़बर कान हुई उन में एतिरो प्यारु किथां अची वियो। लही वेंदो, तो दिलि सां खिलियो। मां निकिरी आयुसि ऐं शाम जो निंड करे कमरे मां ॿाहिरि निकितुमि त तूं साम्हूं लान में वेठी हुईं, बिल्कुलु फ्रेश, ॼण का शइ ई कोन थी हुई। कीअं आई हाणे? उन महिल उते को बि न हो। तुंहिंजी आवाज़ जीअं ॻरी। मंझंदि जो हल्की थी वई हुईं छा? हा, इलाही तेज़ बुख़ारु हो। पोइ लथो कीअं? बसि लही वियो। ॼण चवंदी हुजी तो जो चयो हो त कीअं न लहे हा। हूअं उहा हूंदी बि हक़ीक़त हुई। मां बीमार हूंदो हुउमि, तूं रुॻो फ़ोन ते एतिरो चवंदी हुईं उहा बीमारी लहणु घुरिजे, त बसि सभु कुझु ॼण मिंटनि में ठीकु थी वेंदो हो। असां त ॼण हिक ॿिए खे कहिड़ी बि बीमारीअ मां ठीकु करण लाइ आख़िरी इलाज हूंदा हुआसीं। तोसां गॾु रफ़ाक़तूं बि ख़्वाब मिसिल हूंदियूं आहिनि। तो मूं ॾे तकियो। उन महिल ड्राइंग रूम में अकेला हुआसीं। हाणे अधी कंहिं कम सां ॿाहिरि हली वई हुई ऐं मूंखे तोसां ॻाल्हाइण जा कुझु लम्हा मिलिया हुआ। ॿियो न त वरी अंदरि अलाए छो हिकु हिकु लम्हे लाइ पियो सिकंदो आहे। तूं वजूदियत जी केतिरी क़ाइल आहीं? माना त इंसान खे केतिरी हद ताईं चाहे सघंदी आहीं? उहो पाण खां पुछ।
तो मुर्कियो। उन मुर्क में शर्म जो मिक्सचर बि शामिल हो। हिकु ॻाल्हि पुछां, मालाए छो संजीदा हुअमि? पुछ। मां जे फिज़िकी फिट न हुजां, का बि बीमारी हुजे, केतिरो बि त बि तूं मूंसां हलंदी तूं मूं ॾे गौर सां ॾिठो। उहो तूं थो पुछी? हा, मां ई थो पुछां ऐं जवाबु ज़रूरु थो चाहियां। तूं बीमारीअ जी ॻाल्हि थो करीं, मूं त तोखे सभिनी अवगुणनि सां खयो हो न, पोइ अहिड़ा सुवाल छो थो करीं? तूं कीअं बि हुजी, कहिड़े हाल में बि हुजी, मूंखे खपी थो। तूं उन महिल पंहिंजे कननि में पियल वालियुनि सां वेठे खेॾियो। उहे वालियूं तुंहिंजूं मुंहिंजूं हिकु मुआदो हुयूं। मां जेसीं ताईं बि साण हूंदुमि तेसीं ताईं तोखे उहे वालियूं ज़रूरु पहिरियल हूंदियूं। मूं तोॾे गौर सां तकियो हो, तो बि उन महिल मूंखे ई पिए ॾिठो। तुंहिंजूं अखियूं उन महिल मूं ते ई अटकियल हुयूं। कुझु ई ॾींहं थिया, मूंखे निड़ीअ में चुभिको महसूसु थियो हो। डॉक्टरनि खां चेक करायो हुअमि त ख़बर पई हुई का वॾी गड़बड़ आहे। हिते इलाजु न थींदो, ॿाहिरि वञिणो पवंदो। हाणे त केॾी महिल थुक में हल्को रतु बि अचणु लॻो हो। मर्ज़ अञा शुरूआती हदुनि में हो। मूं कंहिंसां बि ॻाल्हि कोन कई हुई, बसि दिलि चयो हो ऐं तोखां पुछी वरितो। उन्हनि ॾींहंनि में अम्मा ऐं मासीअ वारनि जो पंहिंजनि माइटनि ॾांहुं हलण जो प्रोग्राम थी वियो। सभिनी जो उहो हुकुम थियो त हादी हिननि साण वेंदो। मां हिननि सभिनी सां गॾु रवानो थियुमि। सुबुह जो सवेर वारीअ गाॾीअ ते निकिता हुआसीं। तूं गाॾीअ में चढ़ी रही हुईअं त मूं सुरबाट कयो, दरीअ खां वेझा। अधीअ बर्थ वञी वालारी हुई। अम्मा वारा पंहिंजे कचहरीअ में लॻी विया। तूं दरीअ खां ई वेठीअ, मां ॿाहिरें पासे खां फिरी आयुमि। अम्मा वारनि खां लिकी गाॾीअ जे ओट में बि मूं तोखे तकियो। उन महिल पिरह फुटी रही हुई ऐं तुंहिंजो ख़ूबसूरत चहिरो उन बिलू शेड में अलाए छा पिए लॻो। कीअं आई तूं जानेमन? मूं शरारत सां मुर्की झीणे आवाज़ में पुछियो। तो इशारे सां चयो, ठीकु आहियां। ॻाल्हाई नथी? तो अजीब नमूने सां मूं ॾांहुं तकियो, ॼण ॿिनि कैफ़ियतुनि जो शिकार हुजे। नाराज़ आहीं? तो नाकार में कंधु लोॾे इशारे सां चयो, हलियो वञ। मां वाइड़ो थी वियुमि। छो? तो कंधु झुकाए छॾियो। मूं गौर सां तोॾे निहारियो। कंहिं रोकियो अथई छा? अम्मा मनो कई आहे त उते हली हादीअ सां घणो फिरी न थिजांइ, चङो न आहे। तूं हथ सां दरीअ जे पर्छ खे खोटण लॻीअं। मुंहिंजे दिलि चयो तोखे चवां, मूं केतिरा न ख़्वाब ॾिठा हुआ राति पेट में, त उते केतिरा न मौक़ा मिलंदा तोसां तनाईअ में गॾिजण जा। उते मुंहिंजी हिकु छोकिरी भेण कयल हुई, मां हुन सां तोखे मिलाईंदुमि। तूं हुन सां दोस्ती रखजांइ ऐं बहाने सां हुन सां गॾिजी मूंसां मिलणु अचिजांइ। पर कुझु बि त न थियो। मां हुन हंध तां हटी वियुमि, चुप करे पंहिंजे दॿे में अची वेठुमि। उन हेॾे सारे सफ़र में मूं केॾी न अज़ाब खे भोॻियो। जेॾी महिल बि कंहिं शइ शकिल जे पुछण लाइ अव्हां जे दॿे में आयुमि थिए, तुंहिंजो रुख फ्री थी वियो। मां दर खां अचां पियो त तूं दरीअ खां ॿाहिरि पई ॾिसणु लॻी। दरीअ खां अचां पियो त तूं अंदरि पई निहारी। उते पहुची मां कीअं न पन छण जो शिकार थी वियुमि। तूं हुननि सभिनी सां गॾु हूंदी हुईअं, ख़ुशि मुतमइन लमन सां सरशार, ऐं मां 1 किलो मथे कमरे में लेटी रिकॉर्ड प्लेयर सां वेठो खेॾंदो हुअमि। हेठि तव्हांजा गोड़ हूंदा हुआ ऐं मथे मुंहिंजूं ख़ामोशियूं। हिते सभई मूंखां इलाही डिॼंदा हुआ त हिन हादीअ खे जूझकी ईंदी आहे त कंहिंजो बि लिहाज़ न कंदो आहे, हिन खां परे रहो। उन्हनि लमनि में रुबीना मुंहिंजी भेण ई मुंहिंजे वेझो ईंदी हुई। उहा ॾाढी खिलमुख आहे हादी भाउ। हिन अखियूं टिमकायूं, तव्हांजी पसंदि वाक़ई घटि कान्हे। उहा मूं वटि मथे आई हुई। मां ईअं ई लेटियो रहियमि। हेठि लहो न, यको मथे वेठा छा था करियो? बसि रुगो मानी खाइण लाइ हेठि लहो ऐं बसि हिते रुगो मानी खाइण आया आहियो छा? उहो लाॾ मां मुंहिंजी बांह झले हेठि हलण लाइ ज़िद करणु लॻी। दिलि चयो चवांसि, हूअ हुजे हिन घर में मूंखां परे त मां कीअं गुज़ारो करे सघंदुमि। उन करे त हेठि नथो अचां, पर हुनखे छा चवां? तूं हाणे वांदी थी आहीं छा रुबी? न, वांदी त मां इलाही देरि खां हुयमि, पर फौज़िया सां केरम वेठे खेॾियमि। मुंहिंजी यादगिरी न आई हुई। दिलि लाइ छो तुंहिंजे ज़िक्र ते कुझु वधीक उथल पुथल करणु लॻी हुई। आई हुई, सोचियमि हूअ बि आहे, अव्हांखे बि खेॾण लाइ वठी अचां। उहे ई बि चोथों पार्टनर खुटल हो, पर हूअ ई कोन मञी।
पोइ मजबूरन ज़हीर खे खेॾायोसीं। छो न मञाई? मुंहिंजो आवाज़ु अलाए किथां पियो आयो। अव्हां खां शर्माईंदी हूंदी। हुन मुरकियो। मुंहिंजो अंदरि ॼण भुरण लॻो। तोखे कहिड़ी ख़बर चरी भेण, हिते छा पियो थिए? ऐं उन महिल ई हेठां सॾु थियो, फिल्म थी हले VCR ते, हादीअ खे वठी आ। मुंहिंजी दिलि न पिए चयो, पर माठ करे रुबीना खे वठी हेठि लही आयसि। चाचा मजीद रुबीना जे पीउ शायदि हाणे मानी खाई हथ धोता हुआ। टुआल सां उघंदे मूं ॾे ॾिसी अजीब नमूने सां खिलियो। किथे आई मिया? हिते ई हुउमि। अलाए जेॾी महिल पुछो ख़बर पए मथे आहे, गाना वेठो ॿुधे। हेठि हेॾो तूफ़ान मचियल आहे, सभई कज़न्स गॾु थिया आहिनि, तूं मथे अकेलो थो रहीं, कुझु अजीब नथो लॻई? हिनखे अजीब न लॻंदो आहे चाचा। अधीअ मूं निहारे मुरकियो। तनाई पसंदि मिड़े घणो आहे, हूअं बि माण्हुनि में अची मुंझी पवंदो आहे। जानवर आ छा जो तूं ईअं थी चईं? चाचा जे वात मां बेसाख्ता निकिरी वियो। अलाए मां कीअं चवां। टकनि जो हिकु तूफ़ान उथियो, मूंखे मजबूरन पंहिंजो पाण ते खिलणो पियो। उन महिल नज़र खजी वई, परियां तूं कमरे ॾे वञी रही हुईं। एनीवे हलो त हली मूवी ॾिसूं। रूबीअ ॻाल्हि बदिलाई ऐं सभिनी हाकार कई ऐं कमरे अंदरि घिड़िया। अंदरि चाचा मजीद मूंखे पाण सां गॾु सोफ़े ते विहारियो। उते 4 सोफ़ा गॾिया रखिया हुआ। चाचा ऐं मां वॾे सोफ़े ते वेही रहियासीं। अंदरि ऊंदाही हुई, मूंखे अजरक वेढ़ियल हुई। मां सोफ़े ते मथे थी वेठुमि। ऊंदहि में नज़रूं वाक़िफ़ थियूं त ख़बर पई बिल्कुलु भरिसां तो मूं वारे सोफ़े ऐं भर वारे सोफ़े जे हथियनि खे टेक ॾेई हेठि गिलम ते वेठी हुईं। मूं अजरक चङी तरह पखेड़े हिकिड़ो गोॾो तुंहिंजे मथे जे वेझो आंदो ऐं अजरक बांह ते वेड़े बांह उन अंदरि सिरकाए हथ तुंहिंजे वारनि ताईं आंदो। चइनी पासे निहारियमि, सभु फिल्म में महू आहे। मूं तुंहिंजनि वारनि खे छुयो, तो टेॾी अख सां मूं ॾे निहारियो ऐं चपनि ई चपनि में मुरकंदी रही। मुंहिंजो हथु तुंहिंजनि वारनि में मुंझी पियो। तो मुंहिंजे गोॾे ते टेक ॾेई छॾी। सभिनी खे उहो ई पिए लॻो त तुंहिंजी टेक हथियनि जे पुठ खे हुई। अलाए कीअं पए फिल्म हली, अलाए छा पे ॾेखारियऊं, मूंखे का ख़बर कान हुई। एतिरा ॾींहं थिया हुआ तो लाइ तरसंदे। मस मस त को प्यार जो छुहा मिलियो। तो अलाए केतिरी देरि ईअं वेठी रहीअ। मूंखे लॻो त तो बि फिल्म न पे ॾिठी, उन छुहाव खे महसूसु पे कयई। पर हिकदमि अलाए छा थी वियो, तो पंहिंजो कंधु परे करे वरितो ऐं मूंखां थोरो पर भरो थी वेठी। कंहिंखे बि महसूसु न थियो। जेकॾहिं ॾिठो बि हूंदो त उहो ई सम्झो हूंदाई त तो पासो वरायो आहे। उते छा थी वियो उनजी त सिर्फ़ु मूंखे ई ख़बर हुई न। मूंखे अलाए छा महसूसु थियणु लॻो। लौंदड़ियूं जहिड़ियूं सड़ण लॻियूं। मूं उतां उथण में ई पंहिंजे लाइ बहितर भायूं ऐं उन महिल चाचा निहारियो। काॾे? मथे। छो? फिल्म न वणी छा? न, निंड पई अचे। ॾाढो बोर थी वियो आहीं हादी। हिन खिल खिल में जुमिलो हयूं। उन महिल अलाए छो मां तोॾे निहारियो। तुंहिंजनि चपनि ते उन वक़्तु हल्को हल्को ज़हर बुरकियल हो। मथे अची मूंखे अलाए छा थी वियो। मुंहिंजे दिलि चयो भित में टकर हणां, मथो फाड़ियां, पंहिंजो रतु वहायां। उन महिल ई निड़ी सड़ण लॻी। मूं थुक उछली, अधु ॻाढ़ी अधु अछी। हा हादी, ॾिस पुट, पंहिंजी रंगीन फिल्म हाणे तोसां थी फिल्मी हालत थियई। पर हूअ ईअं छो थी करे? मजबूर हूंदी। कहिड़ी मजबूरी अथसि? ॿियनि सां जो खिली ॻाल्हाए थी, उहे ॿिया आहिनि, तूं पाण खे ॾिठो आहे? किथे हू किथे तूं? कुझु शर्म कर। हिननि सां तो बराबरी करीं। उन्हनि सोचुनि में ई अलाए छा थी वियो। मुंहिंजूं अखियूं ॿूटजंदियूं वयूं। होश आयुमि त ॾिठुमि सभु मूं मथां झुकियल हुआ ऐं चाचा मजिद नफ़्स ॾिसी रहियो। कीअं आई? हू मुरकियो। हिकु मख़सूस मुर्क, जीअं को आम माण्हू मरीज़ खे ॾिसी मुरकंदो आहे। ठीकु आहियां। मुंहिंजो आवाज़ु इलाही ॻरो हो ऐं ठीकु उन महिल बि मुंहिंजे ज़हन में तुंहिंजो चयल जुमिलो लही आयो। तुंहिंजे आवाज़ जियां ॻरी। छा थियो हो मूंखे? कुझु न, इलाही बुखार निकितो हो। रुबी मथे उहो ॾिसण आई। तव्हां सुता या न, तव्हां बेहोश हुआ। उहा तूं हीअं? चाचा बांह छॾी त तो झली। मुंहिंजी कराई ठरण लॻी। मां बेहोश थी वियो हुअमि। मूंखे खिल अची वई। मां एॾो सख़्तु जान हादी
जेको बकौल घर वारनि जे जानवर हो सो एॾो नरम जान कीअं थी पियो? हादी भाउ, रूबी अलाए कॾहिं मथां खां अची बीठी हुई। पुट, मां मुरकियमि, महसूसु कयमि त अखियुनि जूं कुंडूं वरी भरजण थियूं। मूं मुंहुं फेरे छॾियो। हाणे कीअं आहे तबियत? उहा ॾाढी फ़िकिरमंद थिए लॻी। इलाही ठीकु आहियां बाबल। उन महिल तो कराई छॾी सभई मूं मथां ॼण लही आया हुआ। मूं पाणी घुरियो, 2-3 ढुक भरे रूबीअ ॾे निहारियमि। घणो वक़्तु थियो आहे? 3 थिया आहिनि। अमाजन किथे आहिनि? सुता पिया आहिनि, असां उथारियनि कोन। चङो कयव। चाचा मजिद कॾहिं जो हेठि लही चुको हो। मूं सभिनी ॾे निहारे मुरकी ॾिनो। तव्हां सभु वञी आराम करियो। आई एम सॉरी। मूं मां सभिनी खे चङो ख़ासो डिस्टर्ब कयो। न यार, हद थो करीं। ज़हीर मथां झुकियो। तूं अॼु ताईं बि उहो ई साॻियो आहीं हादी। नंढे हूंदे खां ज़रूरु बि त कोन बदिलियो आहीं। उहा ई त हिकु आदत अथमि, मां ज़रूरु बि कोन बदिलजंदो आहियां।